शरीफ जी सदारत हेठि मॉडल टाउन लाहौर में पार्टी जो अहम मुशावरती इजलास थियो आहे। मुल्क जी सियासी ऐं सुप्रीम कोर्ट में चूंडुनि वारे केस ते मुशावरत कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं त कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़, अटॉर्नी जनरल उस्मान मंसूर ऐवान ऐं ख़ासि महान मलिक अहमद खान ऐं ॿियनि शिरकत कई आहे। वज़ीर आज़म आइनी ऐं कानूनी माहिरनि सां मुशावरत बि कई आहे। अवांखे इहो ॿुधायूं त वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान परॾेही फंडिंग ऐं धीउ खे तस्लीम न करण ते नाइल थी सघे थो। फुलकोट बाबति इस्तदा रद्द थियण बैदि अपील तरफ़ वञण बाबति बि गौर वीचार कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पंजाब ऐं केपी में चूंडूं अक्टूबर में कराइण ॾुखियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजलास दौरान ॻाल्हि ॿोल कई आहे। अवांखे ॿुधायूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि पार्टी अॻुवाणनि जो मुशावरती अहम इजलास थियो आहे। नाज़रीन, अवांखे कॿी अहम ख़बरूं त वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान परॾेही फंडिंग ऐं धीउ खे तस्लीम न करण ते नाइल थी सघे थो। मुल्क में मवाचे सियासी ऐं आइनी बहरान जो ज़िम्मेवार बि इमरान ख़ान आहे। अवाम